राजी खैरपुर नाथन शाह में ज़रई पानी जी खोट खिलाफ आबादगार हारी पी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। आबादगार एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। असलम शेख जी रिपोर्ट ॾिसूं था। खैरपुर नाथन शाह समेत समूरी सिंध में पानी जी खोट ॾुकार वारी सूरत इख्तियार करे वरिती आहे, जंहिंजे करे हारी ऐं आबादगार सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। खैरपुर नाथन शाह में राइस कैनाल मां निकिरंदड़ नारा डिस्ट्री में पानी जी शदीद खोट ऐं शाखुनि जी सालुनि खां खाटी न थियण वारे अमल जे ख़िलाफ़ आबादगार एक्शन कमेटी जे सॾ ते सियासी समाजी हारियुनि पारां इंडस आहे खां सिटी प्रेस क्लब ताईं लॉन्ग मार्च कयो ऐं निटण उस में 2 कलाक धरणो हणी वेही रहिया। उन मौके ते अगवाननि धरती टीवीअ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। हर साल 2 तारीख़ ते राइस कैनाल के छॾियो वेंदो, अॼु 18 तारीख़ थी वई आहे, अॼु ताईं असां वटि पाणी न पहुतो आहे। इहा इरिगेशन जे नाल इंतज़ाम जो हिकिड़ो सबूत आहे। ॿियो त साईं असां पूछा आबादगार आहियूं, पूछड़ नारा डिस्ट्री जा, जिते गुज़रियल साल असां इरिगेशन सां मीटिंग थी, उन असां सां वाइदो कयो त मां नारा डिस्ट्री की पूछड़ ताणी तव्हांखे 3 फुट खासी कराए ॾींदुमि, उहा खाटी बि न थी आहे। इहा असांजो एहतजाज आबादगार जदोजहद कमेटी जे तरफ़ों आहे। असां इन जे करे मजबूर निकिता आहियूं त 2 मई ते नारा डिस्ट्री राइस कैनाल में पानी छॾियो वेंदो आहे, लेकिन अफ़सोस अॼु 18 मई आहे, पानी जी का बि ॻाल्हि कान्हे का, खाटी बिल्कुलु न आई। जंहिंजो असां मुतालबो कंदा रहियासीं, सॼो साल गुज़री वियो, खाटी न आई। हाणे असां पानी न पहुचण जे करे हिते फाका कशी, किराए में इज़ाफ़ो, माण्हू मिसकीन गरीब हारी आबादगार लड़ पिलाइण ते मजबूर आहिनि। असां ग़रीबनि जो पानी चूंडियल नुमाइंदनि खे विकिरो करे, मिनिस्टरनि खे विकिरो करे ॾिनो थो वञे। फौरी तौर ते पानी न ॾिनो वियो त असां इंट साहिब बिलाक करे धरणो हणंदासीं। अॼोको असांजो एहतजाजी मुज़ाहिरो नाला डिस्ट्री राइस कैनाल जे पुछड़ी में पानी न पहुचण खिलाफ़ आहे। पुरानी बुनियादनि ते 1 मई ते नारा डिस्ट्री जी पुछड़ी ताईं पानी पहुचंदो हो, लेकिन अॼु 18 तारीख़ आहे, 18 तारीख़ ताईं पानी पहुचण थियो। बाद में हिन वक़्त राइस कैनाल ऐं नाला डिस्ट्री ऐं मुख़्तलिफ़ शाखनि जी खाटी न थी सघी आहे। असांजो मुतालबो आहे त राइस कैनाल जी पुछड़ी, नारा डिस्ट्री, कुडर शाख, कालरा शाख, खुदावा शाख ऐं मुख़्तलिफ़ शाखनि जी हंगामी बुनियादनि ते खाटी कराए ऐं पानी पहुचाए वञे ऐं आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन पपन चाडियो सां गॾु मोहम्मद असलम शेख, धरती टीवी, खैरपुर नाथन शाह।